अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको क्लास आहे उनजो मौज़ू जेको आहे मुख़्तलिफ़ शाइरीअ जा किताब ऐं उन्हनि जो लेखक। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंधी अदब सां वाबस्ता मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जा किताब ऐं उन्हनि जे लेखक जा असां क्लास ठाहे रहिया आहियूं। इहा सीरीज़ जारी आहे ऐं उन सीरीज़ जी हिकिड़ी अहम कड़ी शाइरीअ जा किताब आहिनि। हीअ क्लासिस ठाहिण जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे त हिकिड़ो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं मौजूदा जेके टेस्टूं हलनि पियूं उन लाइ उन में अहिड़े क़िस्म जा सुवाल अचनि पिया। ॿियो हिकिड़े क़िस्म जो ॿियो सुवाल त जीअं ईअं बि आयो आहे त जीअं मिसाल तौरु वरी सिंधी अदब में साओपन कारोपन किताब अदब जी कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थो? आतम कहाणी, शाइरी, मज़मून, नावल। त मतिलबु इहा बि तव्हां कोशिशि कजो त थोरो जीअं मूं तव्हांखे ॾिसो इन जे करे ई शाइरीअ जा अलॻि पढ़ाया आहिनि। असां कॾहिं मिक्स किताब बि काफ़ी पढ़िया आहिनि, पर हाणे शाइरीअ जा अलॻि पढ़िया आहिनि, नावलनि जा अलॻि, तहक़ीक़ जा अलॻि, ड्रामनि जा अलॻि, अफ़साननि जा अलॻि। त जीअं तव्हांखे वधीक त अलाह पाक तव्हांजे लाइ आसानी फरमाईंदो ऐं जेके तव्हां यादि कंदा ज़ाहिर उहे टेस्ट में अचनि त इन खां वधीक का ख़ुशकिस्मती न आहे। पर जेकॾहिं सुठे तरीक़े सां पढ़ो था त इन खे बि थोरो ॾिसी वठिजो त अदब जो जेको कहिड़ो किताबु आहे उहो कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थो। इन लाइ जो प्रीवियस कुझु टेस्टुनि में अहिड़े क़िस्म जा सवाल आहिनि। त वधूं था क्लास जे तरफ़। रिसाला करीमी शाह करीम जे शाइरीअ जो किताबु आहे जेको मिर्ज़ा खलीजबेग तरतीब ॾिनो। उनखां पोइ बयानुल आरफ़ीन शाह करीम जे बयानुल आरफ़ीन जो जेको तर्जुमो आहे अब्दुल गफ़ार सूमरो कयो आहे। बयानुल आरफ़ीन या बयानुल आरफ़ीन व तंबीहुल गाफ़िलीन इहो SPSC जे काफ़ी टेस्टुनि में बि आयो आहे, हाणे मौजूदा टेस्ट में बि आयो हो। उनखां पोइ शाह जो रिसालो 3 जिल्दनि में तरतीब ॾिनो डॉक्टर गर्बशाणी। उनखां पोइ शाह जो रिसालो मुकमल 30 सुरनि सां ग़ुलाम मोहम्मद शहवाणीअ तरतीब ॾिनो। शाह जो रिसालो बेत ऐं उन जे साम्हूं माना सां कल्याण आडवाणीअ साहब तरतीब ॾिनो, जेको इलाही मुस्तनद ऐं मशहूरु किताबु आहे। ऐं बेत ऐं उन जे साम्हूं माना वारो इहो किताबु घणो तणो रेफर कयो वञे थो अदब जे शागिर्दनि खे ऐं आसान किताबु सम्झो वञे थो शाह जी किताबु शाइरीअ खे पढ़ण जे हवाले सां। उनखां पोइ शाह जो रिसालो 10 जिल्दनि ते मुश्तमिल ॾिनो डॉक्टर नबी बख़्श बलोच। ऐं तव्हांखे ख़बर आहे त शाह लतीफ़ जो जेको किताबु आहे शाह जो रिसालो उनखे आगा सलीम ऐं शेख अयाज़ उर्दूअ में तर्जुमो कयो हो। पहिरियों तर्जुमो उर्दूअ में पहिरियों तर्जुमो शेख अयाज़ कयो हो ऐं उनखां पोइ बाद में आगा सलीम बि कयो हो। त रिसाला शाह अब्दुल लतीफ़ उर्दू तर्जुमो शेख अयाज़, उनखां पोइ लालन लाल लतीफ़ कहे उर्दू तर्जुमो आगा सलीम। उनखां पोइ पखड़ा ऐं पहवार। हाणे शाइरीअ जी किताब ते अचूं था। पहिरियां ही उहे किताब आहे जेके शाह करीम ऐं शाह जे रिसाले खे मुख़्तलिफ़ राइटरनि मुरतब ॾिना। हाणे जेके असलूका किताब आहिनि शाइरीअ जा पखड़ा ऐं पहवार अब्दुल करीम गदाई SPSC जे केतिरनि टेस्टुनि में अची चुको आहे, पर 2011 वारी जेका टेस्ट आहे उन में बि इहो सुवालु आयो हो। उनखां पोइ आहे त मीहन ईसा जा बेत मुरतब ॾिनो मुमताज़ मिर्ज़ा। मकालातुल शुरा मीर अली शेर खान ठटी, ठीकु आहे, इहो बि प्रीवियस टेस्टुनि में आयो आहे, हाणोकि टेस्ट में बि आयो हो। तमर फ़क़ीर जो कलाम तमर फ़क़ीर जो कलाम जेको आहे उहो मुरतब ॾिनो कादन शाह। सचल सरमस्त जो कलाम मुरतब ॾिनो मौलवी मोहम्मद सादिक। उन ई साॻे नाले सां सचल सरमस्त जो कलाम मुरतब ॾिनो उस्मान अली अंसारी। उस्मान अली अंसारी शाह जो रिसालो बि मुरतब ॾिनो आहे। उनखां पोइ लाट शमशीरुल हैदरी प्रीवियस टेस्टुनि SPSC जे सिंधी जी कमीशन में इहो सुवालु आयो आहे। दर्द जो सहरा ताज बलोच। गुलनि जहिड़ा ॻल अब्दुल गफ़ार तबस्सुम मुरतब ॾिनो आहे। आज़ादी क़ौम हैदर बख़्श जतोई। राहूं पंध पयूं नारायण श्याम। उनखां पोइ ॾात ऐं हयात नारायण श्याम। हाणे जे कुझु किताब आहिनि उहे असां नारायण श्याम जा ई पढ़ंदासीं। राहूं पंध पयूं, ॾात ऐं हयात, मां कफड़ा, पंखड़ियूं, रोशन छांवरो, आछींदे लॼ मरां, बूंद लहरूं ऐं समुंड ऐं माक भनारा भेल, ठीकु आहे, इहे नारायण श्याम जा किताब आहिनि। उनखां पोइ हाणे शेख अयाज़ जे शाइरीअ जा कुझु मजमूआ आहिनि। पतण थर पूर करे, भोर भरे आकाश हे पातम कैनरो। उनखां पोइ आहे विॼूं वसण आयूं वॾा वण वणकार जा, तूं छपर तूं छां केजो ॿीजल ॿोलियूं, कपर थो कुन करे
इहे शेख अयाज़ जे शाइरीअ जा मजमूआ हुआ, ठीकु आहे। ऐं काक ककोड़िया कापड़ी शेख अयाज़ जे ख़तनि जो मजमूआ जेके हुन इब्राहिम जो एॾे लिखिया हुआ। इहे बि प्रीवियस टेस्टनि में सुवालु आयो आहे, तव्हांखे ख़बर आहे। अखिड़ियूं मेघ मल्हार बुरदो सिंधी, मिस्रीअ जूं तड़ूं बयाज़े तालिब ऐं रुबायाते तालिब मखदूम तालबुल मौला जे शाइरीअ जा किताब आहिनि। उनखां पोइ ॾुखंदो ॾूर थिए अब्दुल क़यूम साहिब, कलियाते हमल फ़क़ीर जे शाइरीअ जो किताब मुरतब ॾिनो डॉक्टर नबी बख्श बलोच, राग नामो डॉक्टर नबी बख्श बलोच, कलियाते सांगी जेको आहे मीर अब्दुल हुसैन सांगीअ जे शाइरीअ जो किताब तरतीब ॾिनो डॉक्टर नबी बख्श बलोच, कलियाते सांगी अब्दुल हुसैन सांगीअ जे शाइरीअ जो मजमूआ जेको गज़ल गो शाइरो अंग्रेज़नि जे दौर जो शाइरो। रिसालो ख़ान महमद ज़ई डॉक्टर नबी बख्श बलोच। उनखां पोइ आहे मियां शाह इनायत जो कलाम ऐं शाह शरीफ़ भलाईअ जो कमु, शाह लुत्फ़ुल्लाह कादरी ऐं काज़ी कादर जो कलाम। इहे बि चारई किताब डॉक्टर नबी बख्श बलोच तरतीब ॾिना। उनखां पोइ मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जो किताब आहे पैगाम, ठीकु आहे। तंद तंवार निसार हुसैनी, मां सिंधण पोपटी हीरानंदाणी, मां सिंधण यानी मां सिंधी। उनखां पोइ मुंहिंजी हद आकाश ऐं आर्ट जो आवाज़ रेटा शहाणी, ख्वाबनि जा ऐवान ऐं रोलाक ख्वाब जीन ऐन मंघाणी, सिंधू तुंहिंजा सॾ शमशाद मिर्ज़ा, दूहां टियल दर्शन सुल्ताना वकासी, ॻोल्हा मुनवर सुल्ताना। ही वरी मखदूम जमील ज़मा जे शाइरीअ जा किताब आहिनि। मोहबत पाए मन में, उतर लॻा आव पिरी ऐं रूह रचंदियूं मखदूम जमील ज़मा। दफ़्तरे ग़म अज़हर गिलानी, घिड़िया से चढ़िया वलवलो ऐं वोक, कारे ककर हेठि उस्ताद बुख़ारीअ जो, ऐं मेला मल्हाला, गीत असांजा जीत असांजी, न कमु निबिरियो न ग़म निबिरियो। इहे बि उस्ताद बुख़ारीअ जे शाइरीअ जा किताब आहिनि। हिते उनजो नाला कोन्हनि के, नाला सिर्फ़ु 3 किताबनि जा आहिनि, पर 3 किताब मूं तव्हांखे वधीक ॿुधाया त इहे बि उस्ताद बुख़ारीअ जी शाइरीअ जा मजमूआ आहिनि। उनखां पोइ हेकड़ाई हक़ हाजी अहमद मला, धरतीअ जा गीत न्याज़ हुमायूं, साणीअ जी सिक न्याज़ हुमायूं। तनवीर अब्बासीअ जा ही बि इलाही बहितरीनु शाइरीअ जा किताब आहिनि। त साजन सूंह सर्त ऐं तनवीर चए डॉक्टर तनवीर अब्बासी कहाणीकार बि आहे, हुनजा केतिरा ई अफ़साना बि असां प्रीवियस क्लासनि में पढ़िया आहिनि। उनखां पोइ मोहसन ककड़ाई ककड़ जो शाइर आहे, नाले मां तव्हां सम्झी सघो था, जीअं राशिद मोराई मोहसन ककड़ाई जेको शाइर जंहिं शहर सां तालुक़ु रखे थो अक्सर पंहिंजे तख़लुस में पंहिंजे शहर जो नालो ॾींदो आहे, जीअं आशिक़ दादवी आहे, राशिद मोराई आहे, मोहसन ककड़ाई आहे, बशीर सीताई आहे, ठीकु आहे। त हीअ आहे त सूंहं जी सान्याह ऐं उमंगूं मोहसन ककड़ाई जा किताब आहिनि। उनखां पोइ आज पे जे गीत जहिड़ी शाइरी, आज पे जे गीत जहिड़ी शाइरी ऐं ॾिया ॾात जा अब्दुल हकीम अरशद, नज़र में नज़र बंद ऐं दिलि जूं ॻाल्हियूं, नज़र में नज़र बंद ऐं दिलि जूं ॻाल्हियूं अहमद ख़ान मदहोश, ठीकु आहे, जोईअ जो शाइर आहे। ऐं सिर लॻे सुहिणे सजण सां सिर लॻे इलाही मशहूरु गानो जेको शुरूअ खां वठी अञा ताईं पंहिंजे एॾे ई ओज ते क़ाइमु आहे ऐं पसंदि कयो थो वञे, उनजो शाइर बि अहमद ख़ान मदहोश आहे। उनखां पोइ आहे त शरह सर यमन कल्याण शाइरी ऐं सम्झाणी आहे शेख अब्दुल रज़ाक राज़ जी, शरह दीवाने गुल ऐं शरह कलाम गढ़ोड़ी। इहे 3 जेके आहिनि शरहूं ऐं जेके हिकिड़ी सुर यमन कल्याण जी आहे ऐं दीवाने गुल जी आहे ऐं कलाम गढ़ोड़ जी आहे, शेख अब्दुल रज़ाक राज़ जो आहिनि किताब, उन्हनि शाइरी बि कई आहे, उनजी सम्झाणी बि ॾिनी आहे। उनखां पोइ आहे अमुन सॾे पियो ऐं हुगा सुंदरी उत्तम चंदाणी। अमुन सॾे पियो जेको आहे रूसी कविताउनि जो तर्जुमो आहे ऐं हुगा जेको आहे नसराणो नज़म आहे शाइरी सुंदरी उत्तम चंदाणी जी। मूं पिणु ॻायो हो नजम अब्बासी शाह जी शाइरी आहे, मूं पिणु ॻायो हो। ऐं उनखां पोइ आहे त ममता जूं लहरूं नसरी नज़म आहे कला प्रकाश, ॾोरियां ॾोरियां मलहां ऐं अंबनि झलियो ॿूर ताजल बेवस जी शाइरी आहे। ॾोरियां ॾोरियां मलहां जेका आहे उहा प्रीवियस टेस्ट में इहो सुवालु आयो आहे। उनखां पोइ आहे पन छण पड़ला आगा सलीम,
ठीकु आहे। ऐं आगा सलीम जो जेको हमोस्त शाइरी जो हमोस्त अफ़साननि जो किताबु आहे, ऊंदा ही धरती रोशन हथ अफ़साननि जो किताबु आहे। आगा सलीम उर्दूअ में शाह साहिब जो तर्जुमो कयो हो ऐं हीअ जेको आहे ऐं संदन शाइरीअ जो किताबु आहे। ऐं आगा सलीम बिस्तरे मर्ग ते जॾहिं हुनजी तबियत तमामु घणी ख़राबु हुई तॾहिं बि शाह लतीफ़ जो जेको आहे अंग्रेज़ीअ में तर्जुमो करे रहिया हुआ। इहो बि अक्सर सुवालु ईंदो आहे, ठीकु आहे, पर हुनखे मुकमल न करे सघिया। उनखां पोइ आहे तूं माहीन हिसबाणी जो किताबु आहे शाइरीअ जो तूं। उनखां पोइ ख़ुशबूअ जे संग संग नसीर मिर्ज़ा, प्यार जे पाछीअ में न्याज़ मलाह, सूर्य मथे सेज वाहिद मंगी। ऐं उनखां पोइ आहे घावनि मथां गुल ज़ाहिद शेख, दिलि पथर त नाहे अख़्तर अफ़रोज़ शाह। त हीअ हुई अॼु जो क्लास। तव्हांखे कीअं लॻो? इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा। ऐं क्लास पंहिंजे फ्रेंड सां ज़रूरु शेयर। सिंध सलामत साथ सलामत।